अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी न्यूज़ में वलीकार और यहाँ मालवी थीम्स शामिल के उठान मौजूद हेडलाइंस। रुपए जी भेट में डॉलर की कीमत में वाध जो सिलसिलो जारी है। इंटरबैंक डॉलर वधीक महांगो थी 227 रुपया 25 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर जो अघु 227 रुपया थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि मुफ़ाक़ी काबिना जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे थींदो। इस्लामाबाद में थींदड़ इजलास में मुल्की सियासी मुआशी सूरतहाल ते गौर कयो वेंदो। इजलास में 6 नुकाती एजेंडा मंजूरी लाइ पेश कई वेंदी। एजेंडा मूजिब मुफ़ाक़ी काबिना फेडरल लैंड कमीशन जे चेयरमैन जी नामज़दगी जी मंजूरी ॾींदी। अफ़गान ट्रांजिट ट्रेड तहत मिलिट्री मॉडल एयर रोड कॉरिडोर जी मंजूरी ऐं अफ़गानिस्तान में 3 पाकिस्तानी अस्पतालनि जे लाइ रक़म जारी करण जी बि मंजूरी इजलास जे एजेंडा जो हिसो आहे। के कराची मुंतकिल करण जो हुक्म विझ दियो। दुआ ज़ेरा जी बाज़ियाबी बाबति संदसि वालिदैन जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। पुलिस पारां दुआ ज़ेरा जे मुस्तहिद खे अदालत में पेश कयो वियो। सिंध हाई कोर्ट जे जस्टिस मोहम्मद इक़बाल करोड़ो पुछाणो कयो त छा दुआ ज़ेरा दारुलमान में आहे, जंहिं ते वकील अदालत खे आगाही ॾिनी त दुआ ज़ेरा हिन वक़्तु लाहौर जे शेल्टर होम में आहे। जस्टिस इक़बाल करोड़ो हुक्म ॾिनो त दुआ ज़ेरा खे हर हाल में कराची आणणु घुरिजे। कराची में भी शेल्टर होम आहिनि, केस कराची में को भी खतरो नाहे। सिंध हुकूमत भी दुआ ज़ेरा के कराची मुंतकिल करण की हिमायत करे थी। हमारे रहीम यार खान से MPA मसूद मजीद मुबैना तौर के ऊपर 40 करोड़ रुपया लेके वो माशाल्लाह तुर्की पहुंचे। इमरान खान साहब का एक ऐसा यू टर्न है कि अपनी जमात के बहुत सारे अरकान उनको वोट देने को तैयार नहीं हैं। 188 की अपनी तादाद पूरी नहीं कर सके तो फिर इलेक्शन वाले दिन आप क्या करेंगे? पंजाब की तख्त के संभालींदो हमद शहबाज या परवेज़ लाही। फैसलो सुभाणे थींदो। हुकूमत मुखालिफ वोट यकीनी बणाइण लाइ मेंबरनि खे होटल्स में मुंतकिल करे छॾियो। मुस्लिम लीग नून इत्तेहादी मेंबरनि खे हवाई अॾे जे वेझो होटल में तरसायो वियो आहे, जंहिं लाइ 180 कमरा बुक कया विया आहिनि। PTI ऐं मुस्लिम लीग काफ माल रोड जे होटल ते डेरो जमाए वरितो। 200 कमरा बुक करे अदद अक्सरियत ज़ाहिर करण की कोशिश कई वई। ॿिन्ही पार्टियुनि समूरनि मेंबरनि खे घर छॾे होटल पहुचण जा हुक्म जारी करे छॾिया आहिनि। इमरान खान की सियासत कूड़ ते बदल है। PTI चेयरमैन माण्हुनि खे रुगो कूड़ पियो सेखारे। पीपल्स पार्टी जी तर्जुमान वफ़ाक़ी वज़ीर शाह जमरी चयो आहे त सिंध हुकूमत मकानी चूंड मुलतवी करण लाइ नाहे चयो। PTI वारनि खे आसिफ ज़रदारी जे लाहौर वञण ते तकलीफ़ पहुती। लाहौर कंहिंजे पीउ जो नाहे, आसिफ ज़रदारी ॾींदो रहंदो। इमरान खान मुखालिफ़नि के लाभ गैर इख़लाक़ी ॻाल्हियूं कंदो आहे।
हुकूमत मुद्दो पूरो कंदी ऐं मौसम 2 अक्टूबर वैसाखी में थींदियूं। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हुकूमत पंजाब में नंढी चूंड शफ़ाफ़ नमूने कराई। हू इदारनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ आया आहिनि। सियासी लाहा चढ़ा ज़रूरत जो हिस्सो आहिनि। सदर आरिफ अलवी क़ौमी असेंबली जो इजलास 27 जुलाई ते तलब करे वरितो। सदर आरिफ अलवी क़ौमी असेंबली इजलास आर्टिकल 54 ते तलब कयो। क़ौमी असेंबली जो इजलास 27 जुलाई ते शाम 6 बजे थींदो। लाहौर में चती बरसात केतरा इलाइक़ा पानी हेठि अची विया। हसन टाउन, इवान टाउन, मेसन रोड, पारिस रोड जे आसपास बरसात सबबि पानी बीठी वियो। मुल्तान रोड ते बि केतिरनि हंधनि ते पाणी बीठी वियो। झेल में बरसात मिनी डैम फिटी वियो। पाणी घरनि में दाख़िल थी वियो। पाणी घरनि में दाख़िल थियण सबबि इलाइक़े वासियुनि जा घर मुतासिर थिया। गुजरावाला में राति खां लगातार मींहं सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। मकानी चूंड मुलतवी थियण सां पीपी उम्मीदवार ऐं कारकुन मायूस थिया। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त हू 24 जुलाई ते चूंडनि लाइ मुकमल तयार हुआ। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो समझ खां ॿाहिरि आहे। चूंड मुलतवी थियण सां उम्मीदवारनि ते भार पवंदो। पीटीआई 5 रियासत पुलिस सरदारी खे ॾिसंदा आहिनि त वाइड़ा थी वेंदा आहिनि। पीटीआई पंजाब में वॾे वज़ीर जी रन ऑफ इलेक्शन खां घबरायल आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त पीटीआई मुस्लिम लीग काफ खे वॾविसार थियण तां भञ जो शिकार आहे। पंहिंजे अंदर में इहो पाइण बदिरां पीटीआई से पुलिस सरदारी ते इल्ज़ाम ॾेई आहे। मुल्क में कोरोना वायरस वधीक 3 मरीज़नि खां हयातूं खसे वरितियूं। एनएच मौसिफ़ गुज़िरियल सॼे मुल्क में 20,315 माण्हुनि जा नमूना वरिता विया। 590 नवां केसनि जी तस्दीक़। हाकारी केसनि जी शरह 2.8% रिपोर्ट। सॼे मुल्क में 170 मरीज़नि जी हालत वणती चुकी। लकी गुलाम शाह सां ट्रैक्टर ट्राली रिक्शा में टक्कर। हिकु ॼणो फौत थी वियो। जान खां चौकी वेझो ट्रैक्टर ट्राली रिक्शा में टक्कर थी पियो। 45 वरी जो मोहम्मद बचल मर्द मौके ते ई दम ॾिसी वियो। फौती जो मर्द अस्पताल मुंतक़िल कयो वियो।